कंहिं सच चयो आहे कि जाकोरा के साईं मार सके न कोई। मां पायल भरवानी असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल तां तव्हां सभिनी सिंधियुनि जो स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि। आखाणी इहा आहे कि हिकिड़ो दुकानदार जेको दवाउनि जो दुकान हलाईंदो हो, उनखे पते रांग करण जी ॾाढी लत लॻल हुई। हू पंहिंजे रोजमर्रा जी ज़िंदगीअ में दोस्तनि यारनि खे पंहिंजे दुकान ते घुराए करे विच विच में वञी उन्हनि सां पते रांदि कंदो ऐं उन वटि हिकिड़ो स्टाफ रखियल हो जेको अनपढ़ियल ऐं हो बि नओं ऐं स्टाफ खे हुनजो चवणु हो कि अगरि कंहिंखे बि का दवा तूं ॾी थो, मूं वटि रूम में अची करे मूंखे उहा दवा ॾेखारींदो कर ऐं उनखां पोइ ई ॾींदो कर। पर अचानक हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी थी थिए कि हिकिड़ो नंढड़ो ॿारु डोड़ंदो अचे थो दवाउनि जी दुकान ते ऐं अची करे उनजे स्टाफ खे चए थो कि मूंखे दवा ॾे ऐं ही वटि रुपया, मुंहिंजे माउ जे पेट में ॾाढो सूर आहे ऐं मूंखे ॾाढो टेंशन थी पियो आहे। हू अनपढ़ियल स्टाफ बिना सम्झ जे पंहिंजी वॾाई ॾेखारण जे लाइ हुनखे पेट जे सूर जे दवा जे बदिले हुनखे ॾे थो कुअन मारण जी दवा। ऐं हू ॿारु उहा दवा खणी डुकंदो वञे थो। जीअं ई रस्ते में पहुचे थो त थाॿो थो खाए। जीअं ई थाॿो खाए थो त हुनजे हथनि मां उहा शीशी, माना कुअन मारण जी शीशी हथनि मां किरी थी पए ऐं टुटी थी पए। छोकिरो ॾाढो टेंशन में अची थो वञे कि हाणे त मूं वटि रुपया बि कोन्हनि, वरी मूंखे दवा ॿी कीअं मिलंदी। पर तंहिं विच में जॾहिं हू दुकानदार पंहिंजे स्टाफ खे पुछण अचे थो कि केरु ग्राहक आयो छा, कंहिं कुझु वरितो? चई हा मालिक, आयो हिकिड़ो ॿारु, मूंखे चई कि मुंहिंजे माउ जे पेट में सूर आहे ऐं मूंखे दवा ॾे। त चईंसि पोइ छा थियो? त चईंसि इहो ई थियो कि मां त हुनखे दवा ॾेई छॾी। त चईंसि तूं बिना पुछे दवा कीअं ॾिनई? तोखे मां हमेशह चयो आहे कि मूंखे तूं उहा दवा जो नालो ॾेखारण ईंदो कर या पुछंदो कर, तूं बिना पुछे इहो कमु कयो आहे। पर ॾेखार तूं हुनखे कहिड़ी दवा ॾिनी आहे। उहो बेसम्झ स्टाफ दवाउनि जे जॻहियुनि मां उहा कुए मारण जी दवा खणी चए थो ही ॾिस मालिक, मां इहा ॾिनी आहे दवा। दुकानदार अचंभे में पइजी थो वञे ऐं ॾाढो डिॼी थो वञे कि ही चरे खे मां केतिरो सम्झायो आहे कि मूंखे बिना ॾेखारण जे कंहिंखे बि दवा न ॾे। पर पंहिंजी ग़लतीअ खे बि महसूस थो करे कि मूंखे पंहिंजे विच जे धंधे में इहो सभु वञी करे जुआ खेलणु न खपे। मथे ते हथ रखी वेही थो रहे ऐं स्टाफ खे घणी गुस्सो बि थो करे। चए थो हाणे हे भॻवान, मां छा कयां? ॿार जी माउ खे अगरि कुझु थी पियो त असांखे त पुलिस पकड़े वठी वेंदी। भॻवान खे यादि थो करे ऐं भॻवान खां वादो थो करे कि मां वरी इहो ग़लति कमु न कंदुमि, हाणे मूंखे बचाए। पर चवणी आहे न, जाको राखे साईं मार सके न कोई। हू जॾहिं ॿार जी शीशी हथनि मां टुटी थी पए त डुकंदो जॾहिं दुकान तरफ़ अचे थो वापसि, दवाउनि जी दुकान तरफ़ अची करे हथ जोड़े चएसि थो साहिब मुंहिंजे हथनि मां शीशी किरी पई, हाणे मूं वटि पैसा कोन्हनि जो मां तव्हां खां वरी ॿी दवा वठी सघां। इहो ॿुधी करे दुकानदार मालिक ॾे निहारे थो ऐं चए थो शाबाश अथव कि तव्हां मूं जहिड़े बेसम्झ खे बि बचाए छॾियो। त हिते ॿार खे मथे ते हथ रखी घुमाए थो ऐं चएसि थो चिंता न कर, जॾहिं बि तोखे काई बि दवा जी घुर्ज हुजे तूं मूंखां वठण ईंदो कर ऐं मां तुंहिंजो ज़रूरु मदद कंदुसि। ही वठि पेट जे सूर जी दवा। बसि ॿारु ख़ुशि थी करे उहा दवा खणी आराम सां आस्ते आस्ते वञे थो ऐं दुकानदार उहो ई थो चए कि वाह भॻवान वाह, मूंखे बि सबक़ सेखारी ऐं इहो बि मूंखे महसूस कराए कि जाको राखे साईं मार सके न कोई। मां तव्हां सभिनी सिंधियुनि खे हिकु निमाणी वेनती करण थी चाहियां कि मुंहिंजे हिननि आखाणियुनि खे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे। जय झूलेलाल।